अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां प्रेस क्लब गढ़ियासीन में मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु सचाई न्यूज़ जा महिमान आहिनि हितां जा सीनियर साहब बि जनाब फ़िदा ख़ान मार साहब। साईं सां जेका हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा मौजूदा बलदियाती इलेक्शन जे हवाले सां मेजर कुझु पॉइंट्स आहिनि उहे असां डिस्कस कंदासीं। ख़ासि करे फ़िदा साहब, इहो जेको यूनियन काउंसिल ॿांभीअड़ में जेको मसइलो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दरमियान ॿुधण में अचे थो त हिकिड़ो वार्ड हुयो जेको पीपल्स पार्टी अनअपोज़ जेको आहे तो विन कयो हुयो, त अचानक कुझु सिचुएशन अहिड़ी थी वई आहे जो उन विनर कैंडिडेट खे पीपल्स पार्टी जेको आहे उहो ड्रॉप करे वरी जेको इंडिपेंडेंट कैंडिडेट आहे उनखे जेको आहे सो पार्टी जे तरफ़ां डिक्लेयर कयो वियो आहे। इहो छा मसइलो आहे पार्टी जे अंदरि, इहो कहिड़े क़िस्म जा इख़्तिलाफ़ात आहिनि ऐं कहिड़ी वजह आहे इख़्तिलाफ़ात जी? महिरबानी साईं। सभ खां पहिरियों साईं, असांजे जेका यूनियन काउंसिल ॿांभीअड़ आहे उते त हमेशह महर ग्रुप जो ऐं पीपल्स पार्टी जो हिते इलेक्शन थींदी आहे। हिन दफ़े महर ग्रुप वारनि दोस्तनि हिते पंहिंजा कैंडिडेट न बीहारिया। उनखां पोइ जेको आहे सो आज़ादु उमेदवार मैदान ते आया आहिनि। हाणे उन्हनि जो को तकरारी माण्हू को पीपल्स पार्टी जी तरफ़ खां उते बीठो आहे जेको आहे सो वार्ड काउंसिल ते। पोइ उन्हीअ खे नज़र में रखंदे जेको आज़ाद ग्रुप आहे उहे उते अची बीठा आहिनि ऐं हुनजी पोज़ीशन ॾाढी सघारी आहे। जेको असां ॾिसूं था ॿुधूं था त उन्हनि उहो त फ़िदा साहब जेको पैनल आज़ाद उमेदवार बीठो आहे उनजी त चलो उन ते बाद में डिस्कस कयूं था। अॻु में त जेको वार्ड जो जेको कैंडिडेट आहे उनजो इशू छा आहे? माना उहो केरु आहे जेको पहिरियां वार्ड जो कैंडिडेट अनअपोज़ थियो हुयो पीपल्स पार्टी जे तरफ़ां कैंडिडेट, उनजो नालो छा आहे, केरु आहे? साईं बिरोही आहे, आसिफ़ नालो अथसि। अच्छा, हा, उहो उते जेको आहे सो उनखे कोट दुरानी जे तरफ़ां टिकट मिलियल हुई? जी जी, उनखे कोट दुरानी जी तरफ़ खां टिकट मिलियल हुई। पोइ कुझु ज़िले जो अच्छा, कोट दुरानी जे तरफ़ां उनखे टिकट मिलियल हुई त उनजे अपोज़िट में माना न को आज़ाद उमेदवार बीठो न GDA जेको कैंडिडेट हो, माना इन अनअपोज़ जेको आहे विन थी। जी जी बिल्कुलु। असां हमारा ग्रुप वारा जेके हुआ दोस्त उन्हनि हिते जेका पोज़ीशन हुई उन्हनि जी वधीक हुई, पर हुननि का सियासी मसइलत सबबि पंहिंजा उमेदवार उते न बीहारिया। हुनजे करे हू जेको आहे आसिफ़ उहो अनअपोज़ थी वियो। हाणे जेका ज़िले जो सदर आहे पीपल्स पार्टीअ जो या जेके भया बिरादरी आहे उन्हनि जो को आहे को पुराणो को मसइलो अथनि। अॼु त इहो फेसबुक ते बि ॾाढो वठ वठान लॻी पई। कंहिंसां उन्हनि भयान साहबनि जो मसइलो आहे, कहिड़ो मसइलो आहे फ़िदा साहब? उनखे थोरो महिरबानी करे नाज़रीन जे साम्हूं थोरो वाज़े। साईं इहो जेको हूअं त ज़ाहिरी ते जेको असां ॿुधो आहे ॾिठो आहे त को पुराणे दौर में को कबाली तकरार हलंदड़ हुयो असांजे उमिरि खां। हा, अॻु जी ॻाल्हि आई आहे। पोइ तकरार हलंदड़ हुयो, उन में जेको आहे सो हू का दौर इन्वॉल्व हुया। उन ते भया कम्यूनिटी साहबनि एतिराज़ सख़्तु एतिराज़ वारिया आहिनि त असांजे हुननि एॾा नुक़सान कया या उनजो वारिस साहब। फ़िदा साहब जेको आहे टिकट जेका आहे उहा त भयो हाउस ताईं जारी थी हुई न, त पोइ उन वक़्तु भयनि माना इन शइ खे न ॾिठो छा त हीअ जेके कैंडिडेट कहिड़ा कहिड़ा आहिनि, माना उन्हनि खे का जेको चेक एंड बैलेंस वाच ई न कयो, नज़र ई न फिरायो, बसि ईअं धोखे ते टिकट आनी हो छा? साईं अणॼाणाईअ में इहो ॿ टिकट अहिड़ियूं थी वियूं अथनि साॻियनि ई माण्हुनि जूं। हा, इहो गढ़ियासीं इन में ॿांभीअड़ में जनरल काउंसिलर ते ऐं शिकारपुर म्यूनिसिपल कमेटीअ में बि जेको आहे सो वार्ड 7 वारो इहो वॾो मशहूरु किसो हले थो पियो। इहो साॻियो ई मसइलो अॼु त भया मीर बाबल ख़ान जे ख़िलाफ़ बि बिरोही बिरादरीअ जे माण्हुनि जेको आहे सो सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा वठ वठान लॻी पई। हाणे भया साहब चवनि फ़िदा साहब, तव्हां चूंकि सहाफ़ी आहियो हितां जे गढ़ियासीन जा ऐं तव्हां ख़ुदि यूनियन काउंसिल ॿांभीअड़ सां तालुक़ु रखो था, ॻोठ ॿांभीअड़ सां तव्हां तालुक़ु रखो था, त तव्हां इहो महिरबानी करे मसइलो इहो ॿुधायो त आसिफ़ ते आख़िर कहिड़ो एतिराज़ आहे बयान ते? आसिफ़ हिकिड़ो ख़सीस वार्ड जो मेंबर आहे ऐं भया जेके आहिनि उहे मिनिस्टर आहिनि वफ़ाक़ी, उनखां पोइ जेको आहे सो उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जा सदर आहिनि। उहे आख़िर उन्हनि जो हेॾी सारी कदावर शख़्सियतुनि जो हिकिड़े ख़सीस वार्ड जे मेंबर ते कहिड़ो आख़िर एतिराज़ बीठो आहे? साईं हुननि जो जेको आसिफ़ आहे या हुनजो जेको भाउ आहे हुननि जेको आहे सो मां ॻाल्हि करण खां बि लवायां थो, सिर्फ़ु लवायां इन जे करे थो त मतां कंहिं दोस्त जी दिलि नाराज़ थिए, ख़ासि करे भया कम्यूनिटी वारनि जी।
हुननि विरोहनि जेको आहे सो पुराणे दौर में मां सम्झां थो त 96 या 97 जी ॻाल्हि हूंदी, उन में हिकिड़ो वॾो इंसिडेंट करे विधो हुयो, तमामु वॾो। पोइ उन में भयन बिरादर साहिबनि खे कावड़ आहे त हिननि असां सां हेॾो मसइलो कयो। कहिड़ो इंसिडेंट? को क़तलु थियो हुयो, कंहिं तमामु वॾे क़दावर शख़्सियत जो क़तलु थियो। उन खां पोइ जेको आहे सो हीअ बि मामला जेको भई बिगड़िया। हाणे त इहो अणॼाणाईअ में टिकट नथो जारी थियूं। अणॼाणाईअ में अहिड़ा माण्हू, हिकु दुरानी ते कोट दुरानी तरफ़ खां आयो आहे, हिकु शेख हाउस जी तरफ़ खां आयो आहे, ऐं ॿई तकरारी माण्हू आहिनि बकौल भयन साहिबनि जे, या जेको असां मीडिया में ॾिसूं था। फिदा साहब, चूंकि तव्हां हितां जे ग्राउंड रियलिटीज़ खे माना जेकी असां बि ॿुधूं था पिया बाख़बर ज़राए खां, त जेको यूनियन काउंसिल बांबियर जे वार्ड जे सीट तां बिरोही अनअपोज़ थियो आहे पीपल्स पार्टी जी टिकट ते, जंहिंखे टिकट ॾिनी आहे कोट दुरानी, ऐं हिकिड़ो जेको आहे बिरोही साहिबु जेको म्यूनिसिपल शिकारपुर जे वार्ड नंबर 7 खां जेको इलेक्शन कंटेस्ट करे थो पीपल्स पार्टी जी टिकट ते, जंहिंखे टिकट ॾिनी आहे शेख हाउस जे तरफ़ां। ॿई जेके आहिनि उहे उन ख़ानदान सां तालुक़ु रखनि था, ॿई फ़र्द जिन जे मथां मीर इल्ताफ़ ख़ान भयो मरहूम जे क़तल जा छंडा आहिनि। छा इहा ॻाल्हि अहिड़े क़िस्म जी आहे छा? हा साईं, इहा शइ आहे। हा, इहा शइ आहे। या मां तव्हांखे ॿुधाए पियो, मां न पियो नालो न पियो खणां सिर्फ़ु हिन जे करे त मतां भयन साहिबनि खे पुराणा सूर जागनि। कोई बि साईं इहे नफ़ा नुक़सान हर को कराई वेठो आहे, असां बि करायूं वेठा आहियूं, पर मां इहा ॻाल्हि न पियो कढां इन करे त मतां हुनखे ॾुख थिए। भले मां सभई ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहियूं, अहिड़ा साईं ॻाल्हाइण जी ज़रूरत हिमत ॾिनी आहे, पर तव्हां ॻाल्हि खोटरे विधी आहे। इहा इहो मसइलो थियो साईं, मीर अल्ताफ़ ख़ान शहीद थियो, अलाह हुनखे जन्नत में जॻह ॾींदो। बाबल खान वारनि सां असांजा बि इंतिहाई वेझा तालुक, असांजे वालिद साहिब जो दोस्त आहे। पोइ इहो मसइलो थियो हुयो, पोइ उन जे करे भयन साहिबनि खे कावड़ आहे, ऐं होॾो अणॼाण जे अहिड़ा नाला अची विया आहिनि। हाणे त 2-4 ॾींहं पहिरियों शेख साहिबनि हुनजी मुंहमारी बि थी कराची में, हिक ॿिए खे लफ़्ज़ या वॾे पैमाने ते। शेख साहिबनि जी कंहिंसां मुंहमारी थी? मीर साहिब जी ऐं इम्तियाज़ शेख जेका कराची में मीटिंग दौरान उते इहो इशू उथियो त बाबा तव्हां हिकिड़े माण्हू खे ॾिनी आहे, त कहिड़े माण्हू आहे, हिननि हेतिरो असां सां इहे मसइला कया। पोइ उन जे करे इहो मसइलो थियो हुयो कराची बि, इहो हिते बि मीडिया ते हले थो। आख़िर पीपल्स पार्टी लाड़काना डिवीज़न जो जेको सदर आहे एजाज़ जखराणी, उन नोटिफिकेशन बि जो कल्ह कढियो आहे त जेको आहे सो वार्ड नंबर 7 ते असांजो उमेदवारु जेको आहे सो लाशारी साहिबु आहे कोई, उहो हुननि बीहारियो आहे। आख़िर मां जेको साॻे वार्ड ते जिते माना जेको आहे उहो अनअपोज़ बाक़ी कीअं थियो जॾहिं त ॿियो कैंडिडेट हुयो? साईं उहो अनअपोज़ जेको थियो हुयो उहो वार्ड हिन ते थियो हुयो, यूनियन काउंसिल बांभीड़ वारे ते। अनअपोज़ बांभीड़ वारो थियो आहे, ऐं जेको शिकारपुर म्यूनिसिपल कमेटी वारो आहे उते उनखे पीपल्स पार्टी जी टिकट अलॉट थी आहे, उनखे निशान बि अलॉट थी वियो आहे। उते जेको आहे सो उनजे अगेंस्ट उमेदवार आहे, आज़ादु उमेदवार आहे, लाशारी साहिबु आहे। जेका टिकट जारी थी आहे उहा माना म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर जे वार्ड 7 ते माना लाशारी खे टिकट, ऐं हीअ जेको माना बांबियर जे वार्ड ते अनअपोज़ थी वियो आहे, इते कीअं मसइलो हल थींदो? साईं तो अनअपोज़ थी वियो आहे बिल्कुलु, पर उते बि पार्टी जी टिकट जमा थी आहे, यानी कि उहो बि पीपल्स पार्टी जो ई कैंडिडेट लेखियो वञे थो। फिदा साहब, उते त हिकिड़ो मसइले जो हल त निकिरी वियो नी, त माना उनखे ड्रॉप कयो वियो, टिकट भली जारी थी आहे, पर हू माना वोट पीपल्स पार्टी वारा उनखे न ॾींदा। उन्हनि माना पार्टी जे तरफ़ां हिकिड़े इंडिपेंडेंट कैंडिडेट जे खे डिक्लेयर करे छॾियो त वाह हाणे असांजो हे कैंडिडेट आहे, ऐं इनशाला माना थी सघे थो उहो विन करे वञे थो, त माना उहो वेंदो हुते। अगरि जेकॾहिं विन न बि करे थो त उनजो मसइलो त हल निकिरे, हे मसइलो कीअं हल थींदो? साईं हे त अनअपोज़ थी वियो आहे न, इहो हिन कुझु नथो थी सघे। हा, महर ग्रुप वारनि बि पंहिंजे लीडरशिप जे हुकूमत ते हुननि कैंडिडेट्स न बीहारिया, पर जे उहे बीहारनि हा त हुननि जी महर ग्रुप वारनि जेका यूनियन काउंसिल बांभीड़ ते पोज़ीशन हुई त उहा 70-80% हुई, हिननि जी कुझु बि न हुई, जेको मौजूदा पैनल बीठो आहे। अच्छा, हाणे माना जेको आहे हाणे जेको हिन वक़्तु नाज़रीन माना जेको यूसी बांभीड़ ते जेको मसइलो आहे त उन जे मसइले जो हल माना हिननि इहो ई कढियो आहे त बाबल ख़ान भयो उते आज़ादु पैनल खे सपोर्ट थो करे। जी जी बिल्कुलु साईं, हिकिड़ो जानी असांजे पाड़ेसरी ज़मींदार आहे। फिदा साहब, मां हिकिड़ो वज़ाहत कंदो हलां नाज़रीन जे साम्हूं त मां जेको अॻु में तव्हां खां सुवालु कयो त जेको कैंडिडेट यूनियन काउंसिल बांभीड़ ते जेको हिकिड़े वार्ड ते जंहिंखे कोट दुरानी टिकट ॾिनी हुई,
ऐं उहे उन ख़ानदान सां तालुक़ु रखे थो जंहिं ख़ानदान ते मीर अल्ताफ़ ख़ान मरहूम जे क़त्ल जा छंडा पवनि था, त उन जो जेको गुस्सो आहे उन्हनि माना इन सूरत में कढियो आहे त उन्हनि हिकिड़े उन यूनियन काउंसिल ते जेको हिकिड़ो आज़ादु पैनल बीठल आहे मुक़ाबले में पीपल्स पार्टी जे कैंडिडेट जे पैनल जे मुक़ाबले में, हाणे मीर बाबल ख़ान भयो उन्हनि जी उन आज़ादु पैनल जी सपोर्ट करे थो, माना उन कैंडिडेट जे करे न जंहिंखे टिकट ॾिनी वई आहे। हा साईं, हिकु त जेको पीपल्स पार्टी आहे जेका पैनल बीहारियो आहे भयन साहबनि जो, इहा बि शिकायत आहे त उते सभ खां वधीक वोट जाफ़रिन जा आहिनि या मारफानीनि जा आहिनि। हुन हिकिड़ो मारफानी बिरादरी जो बि पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टी वारनि छा कयो आहे, चेयरमैन ते उडो साहिबु आहे, वाइस चेयरमैन ते महर साहिबु आहे, ऐं चेयरमैन ते महर साहिबु आहे, वाइस चेयरमैन ते मारफानी आहे। हाणे जेको आज़ादु पैनल आयो आहे त उहे भयन साहबनि जा ख़ासि माण्हू आहिनि ऐं वोट उन्हनि जा वधीक आहिनि पीपल्स पार्टीअ जे बनस्बत। जेकॾहिं पीपल्स पार्टी चेयरमैन फिदा साहब, माना सुवाल इहो आहे त आख़िर भया जॾहिं पीपल्स पार्टी जा आहिनि त उहे पीपल्स पार्टी जे पैनल जी सपोर्ट छाजे करे नथा कनि? आख़िर हिननि कहिड़ो जुर्म कयो आहे? उहा वजह कहिड़ी आहे? बसि असांजो हिकु ॻाल्हि त इहो वार्ड जेको मसइलो आहे उते तकरारी माण्हूअ खे टिकट अलॉट थी आहे, हिकु इहो इशू आहे। इहो त शिकारपुर में शेखनि सां हले थो, हिते ई मसइलो इशू थियो आहे। उनखां बाद में जेका उमेदवारनि जी माना पीपल्स पार्टीअ खे जेके ताक़तवार उमेदवार बीहारणा हुया उहे न बीठा। हिन महिल मां त ईअं चवंदुमि त डिमी उमेदवार आहिनि, चेयरमैन, वाइस चेयरमैन, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर जेके पीपल्स पार्टीअ जी तरफ़ खां बीठा आहिनि उहे डिमी आहिनि, जिन जो हक़ु हुयो जेके ताक़त वारा माण्हू आहिनि जेके हुते सुठी माना पोज़ीशन में हुआ उनखे टिकट अलॉट न थी आहे। उनखां पोइ उहे आज़ादु सूरत मची विया आहिनि। चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल ते जानिबक जाफ़री आहे, वरी ॿियो ज़फ़रुल्ला आहे जेको आहे सो वाइस चेयरमैन ते, न जाफ़री आहे चेयरमैन ते, जाफ़री आहे, ज़फ़रुल्ला आहे शायदि, हा ज़फ़रुल्ला आहे। वाइस चेयरमैन ते बरकत अली मारफानी साहिबु आहे, उहे हुते अची विया आहिनि। हाणे ज़िले काउंसिल ते जानिबक जाफ़री, हा। हाणे असां त अॼु बि नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आज़ादु पैनल आहे उन्हनि जा हींअर पेनाफ्लेक्स बि मूंखे दोस्त ॾेखारिया फिदा साहब, त उन ते शहीद मीर अल्ताफ़ ख़ान भयो जी तस्वीर आहे माना वॾी हिकिड़ी उन पेनाफ्लेक्स ते, ऐं प्लस में मथां जेको आहे पीपल्स पार्टी जे मरकज़ी क़यादत जूं तस्वीरूं बि लॻियल आहिनि, ऐं उन्हनि जो इंतिख़ाबी निशान मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त स्कूटर आहे। हा बिल्कुलु साईं, उनजो जेको निशान आहे त इहा स्कूटर ई आहे, ऐं पेनाफ्लेक्स या जेके हुननि गाना ठाराइबा आहिनि, इहे सॉन्ग वग़ैरह थींदा आहिनि इलेक्शन मुहिम जा, उहे अॼु बि असां बि वरक में ॾिठासीं त उहे बिल्कुलु झंडो इस्तेमालु कहिड़ो था कनि? न, असां झंडो इस्तेमालु नथा कनि, बाक़ी जेके पेनाफ्लेक्स ठाहिराया आहिनि उन्हनि त उहे पीपल्स पार्टी जे फ्लैग वारा आहिनि, पीपल्स पार्टी जी समूरी क़यादत जा तस्वीरां आहिनि, शहीद मोहतरम अल्ताफ़ हुसैन भयो साहिब जूं तस्वीरां आहिनि, ऐं हुननि जी पोज़ीशन ॾाढी मज़बूत आहे पीपल्स पार्टीअ जे मुक़ाबले। माना जेकर ईअं सम्झूं त यूसी बाम्बियर ते जेको आगा सिराज ख़ान दुरानीअ जो हिमायत याफ़्ता पैनल आहे जिन खे पार्टी जी टिकट मिले उहो हाराईंदो। माना साईं असांखे जेका पोज़ीशन लॻे थी, हाणे जेकॾहिं इलेक्शन जो माहौल आहे ऐं इलेक्शन सुठे नमूने जेकर थिए थी, हिकु त चवनि था ॻाल्हियूं कनि था त 23 तारीख़ ते ऑनरेबल कोर्ट में मसइलो हलंदड़ आहे, पर जेकर इलेक्शन थिए थी ऐं जहिड़े हिसाब सां असां ॾिसूं था आज़ादु उमेदवारनि जी इलेक्शन मुहिम या जेको हुनजो सिलसिलो हले थो त हुनजी पोज़ीशन तमामु घणी आहे पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में। अच्छा फिदा साहब, जेको आहे सो महिरबानी करे चूंकि त गड़िया सीन जे इलाइक़े खे तव्हां ॾिसो था त हिते जेको आहे GDA वारनि यानी की महर ग्रुप न गड़िया सीन टाउन ते कोई उमेदवार बीहारियो आहे, न UC बाम्बियर में कोई उमेदवार बीहारियो आहे, इहो छा चकर आहे? साईं इहो वॾो ड्रिघो चकर आहे। बसि साफ़ ई आयो, थोरो चकर खे वाज़े त कयो, मसइलो छा आहे? असां बि लिखूं था, तव्हां बि कुझु ॻाल्हायो। बसि साईं असां जेको महर ग्रुप जे लीडरशिप जो ऐं आगा साहब वारनि जूं इहे पाण में मोहबत आहे। पोइ पाड़ेसरी ज़मीदार आहिनि, पाड़ेसरी सियासतदान बि आहिनि, अॻ में इख़्तिलाफ़ हूंदा हुया, कुझु माण्हुनि खे विधा हुया, उहे आउट थी विया हिननि ग्रुपनि मां ॿिन्ही में, पोइ उन जे करे पाण में मोहबत आहे, उन्हनि उमेदवार न बीहारिया आहिनि। वधीक तव्हांखे इहो ॿुधण में अचे थो त आगा मसीह ख़ान बि माना चोरी महर हाउस जा चकर खे हणे थो पियो, अहिड़ी का ॻाल्हि आहे छा? साईं हाणे मां हिन लाइ हिनखे एॾी वॾी ॻाल्हि खे डिक्लेयर नथो करे सघां, वधीक तव्हां हुन महर साहिबनि खां पुछी सघो था, दुरानी साहिब असांजे भर में वेठो आहे, मां भला पुछा था कयूं सली।
मतिलबु इहा त जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि चोरीअ थी थिए त ज़रूरी न आहे त हर चोरीअ जी असांखे ख़बर पवे। साईं ख़बरां पवनि पिया थियूं पर हाणे पाड़े जा आहिनि दुरानी साहिब बि पोयों वेठा आहिनि, हलो त हली पुछाड़ा कयूं न, ख़बर पइजी वेंदी। अच्छा हा साईं। अच्छा, इहो जेको आहे हिन वक़्तु जेका इहा सिचुएशन आहे, जेकॾहिं सपोज़ कयो माना दुरानी ऐं महर जो अगरि गठजोड़ अंदरूनी थी थो वञे त छा ॿिन्ही धुरनि खे फ़ाइदो पवंदो या हिकु धुर खे नुक़सानु पवंदो या को छा चकर थींदो? न साईं, ॿिन्ही धुरनि खे मां त चवंदुमि फ़ाइदो ई आहे। सभ खां पहिरियों त उमेदवार जेके बीहारिया अथऊं इलेक्शन में जो इलाही ख़र्चु, मां त इहो ज़ाहिरी चवां थो, महर साहिबनि जो या दुरानी साहिबनि जो इलेक्शन जो ख़र्चु बि इलाही बची पियो आहे। हा, अहिड़े नमूने उमेदवार शिकाणी न आहे माना इन जे करे जेको आहे। हा बिल्कुलु, उहा न त अॻ में इलाही इलेक्शन कैंपेन हलंदी हुई, वॾा ख़र्च थींदा हुया, जलसा जुलूस हो, उहा शइ न आहे। पाण में ओॾा शदीद तरीन इख़्तिलाफ़ न आहिनि। बाक़ी के ॿार ग्रुप जा बि जेको आहे सो यूसन ते बीठल आहिनि, पर किथे वरी हिकु इहो सिस्टम पियो हले थो, हिते थी सघे थो अहिड़ी का मजबूरी हुजे। फिदा साहब माना जेको आहे जेकॾहिं इहो महर साहिबु माना जेका महिनत करे थो आगा सिराज ख़ान खे, त सुभाणे जेकॾहिं इतफ़ाक़ वायुमंडल मटिजी थो वञे, आगा साहिबु माना ड्राप थो थी वञे, भयो साहिबु हिन तक ते अची थो वञे, त पोइ त महर साहिब जी ॿेड़ी त बुॾी वेंदी साॻी। न साईं, ईअं न आहे, इलेक्शन न पियूं हलनि थियूं, पर महर साहिबनि जे लाइ महर साहिबनि जेका सियासत आहे, असां बि नंढे लाइ खां ॾिसंदा अचूं था त महर साहिबनि जे सियासत खे सौ रुख आहे। हुन महर साहिबु तमामु हिकिड़ो पाकिस्तान जो सीनियर तरीन पार्लियामेंटेरियन आहे, हुनजी जेका सियासत आहे हुनखे सौ रुख आहे। गोसबश ख़ान जी सियासत हिकिड़ी पंहिंजी कदावर माण्हू आहे, हुनजो हर शेखनि सां बि वास्तो आहे, सां दुरानी साहिबनि सां जेके बि मुंहिंजा मुखालिफ़ आहिनि न, हीउ उहो माण्हू आहे गोसबश ख़ान, मञल तरीन माण्हू आहे, जेको बि चाहींदो पंहिंजे साम्हूं उमेदवार अचे, उहो उमेदवार पार्टी हुनखे टिकट ॾींदी, हे माहौल ठाहींदो आहे। हा फिदा साहब, माना हिकिड़ो कुदरती मक़ाफ़ात अमल बि आहे, उरूज जो ज़वाल कुदरती फ़लसफ़ा आहिनि। भला 40 सालनि खां वठी महर साहिबु पंहिंजो उरूज ॾिसंदो थो अचे, भले 100 रुख हुजनि, आख़िर ज़वाल बि त अचिणो आहे न। हाणे जेके आसार ॿुधाइनि था त माना थी सघे थो उहो ज़वाल जी तरफ़ ईंदो हुजे। जीअं माना इंडिया जेका आहे, जॾहिं अमेरिका अफ़गानिस्तान आयो त इंडिया इन्वेस्टमेंट कई, ऐं फ़ौरन माना अहिड़ी सिचुएशन अची वई जो तालिबान अची विया, पूरी इंडिया जी माना जेको अरबें रुपयनि जी इन्वेस्ट ॿुॾी वई। ईअं ई थी सघे थो महर साहिबु जेका इन्वेस्ट करे थो कोट दुरानी ते, त मे बि अॻिते हली करे अहिड़े क़िस्म जा माना आसार अची वञनि जो भयो जीअं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, ऐं आगा सिराज ख़ान खे को ॿिए कंहिं ग्राउंड में हलियो वञे त पोइ त महर साहिब जी सॼी इन्वेस्टमेंट ॿुॾी वेंदी न। साईं, हाणे असां पर्सनली त हर माण्हू जा कंहिं न कंहिं पार्टीअ सां, कंहिं न कंहिं फ़िरके सां, कंहिं न कंहिं शख़्सियत सां वास्ता हूंदा आहिनि। बहरहाल अलाह ख़ैरु कंदो, इहे ॻाल्हियूं अञा पोइते आहिनि। हा, इलेक्शन में जॾहिं माहौल आयो त उन ते वधीक तबसरा बादिम कंदासीं, तव्हां सां वेठा आहियूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। थैंक यू सर, थैंक यू।